नाज़रीन, शिकारपुर में सरकारी सतह ते कणक जी ख़रीदारी शुरू न थी सघी आहे, जंहिं सबबि ईंदड़ वक़्त में ज़िले अंदरि कणक जे शदीद बहिरान जो ख़तरो पैदा थी वियो आहे। तफ़सील ॿुधण लाइ असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे शिकारपुर मां मेहरान टीवीअ जो रिपोर्टर महबूब बलोच। जी महबूब, छा तफ़सीलात आहिनि? जी बिल्कुल, मैं हिन वक़्तु मौजूदु आहियां डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोल अथॉरिटीअ जी ऑफिस में, गोदाम में, जिते कणक जी ख़रीदारी कई वेंदी आहे। लेकिन हिन वक़्त ताईं जॾहिं शिकारपुर ज़िले में कणक मुकमल तौर ख़त्म थियण वारी आहे, लेकिन हिन वक़्त ताईं हिते स्टॉक जमा कोन थी सघियो आहे। शिकारपुर ज़िले जे हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हितां जो जेको टारगेट आहे उहो ॿुधायो पियो वञे त 4 लख बोरियूं आहिनि, लेकिन हेठे अमले मुताबिक़ हिन वक़्त ताईं हिते जेका ख़रीदारी थी आहे उहा तक़रीबन 15 खां 20 हज़ार कटनि ताईं थी वई आहे। फूड कंट्रोल अथॉरिटीअ जे DFC सां राब्ते करण जी कोशिशि कईसीं, लेकिन ऑफिस में गैर मौजूदगी सबबि उन्हनि सां राब्तो न थी सघियो आहे। शिकारपुर ज़िले में हिन वक़्तु अटे जी जेका क़ीमत आहे उहा तक़रीबन 80 खां 85 रुपया आहे, लेकिन ईंदड़ वक़्त में जेकॾहिं कणक जो इहो ई बहिरान बहाल रहियो त थोरे वक़्त में अटे जी क़ीमत आसमान ते पहुचंदी, जंहिं सबबि शहरी सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾींदा। जी।